अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ऐं शहर जो औरतूं पाण में सुसपुस करण लॻियूं ऐं चवण लॻियूं त अज़ीज़ जी ज़ाल पंहिंजी नफ़सानी ख्वाहिश लाइ पंहिंजे गुलाम खे वर्गलाए यानी लालचाए रही आहे। उन यानी गुलाम जी मोहबत वाकई संदसि दिल में पीही वही आहे। बेशक असीं त वाकई खेसि पधरी गुमराहीअ में ॾिसो थियूं, पोइ जॾहिं हुन यानी अज़ीज़ जी ज़ाल उन्हनि औरतुनि जी मलामत ॿुधी त उन्हनि ॾे दावत जो पैगाम मोकिलियईं ऐं उन्हनि लाइ तूल विहाणण वारी मजलिस तयारु करायईं ऐं हर हिक जे अॻियां मेवो रखराए हर हिक खे चाकू हथ में ॾिनाई ऐं यूसुफ खे चयाईं त औरतुनि जे साम्हूं निकिरी आओ। पोइ जॾहिं उन्हनि औरतुनि जी नज़र उन यूसुफ ते पई त उनखे पंहिंजे तसवुर खां वधीक शान वारो ऐं सुहिणो पाताऊं ऐं पंहिंजा हथ कपे वेठियूं ऐं बेइख्तियार चवण लॻियूं त हाशअल्लाह, अल्लाह जी पनाह, अल्लाह जी ज़ात पाक आहे। हियो नींगर इंसान त न आहे, ही त को भलारो फरिश्तो आहे। अज़ीज़ जी घर वारीअ चयो त इहो अथव उहो शख़्स जंहिंजे करे अवां मूंखे मलामत थे कई। बेशक मूं उनखे लालचायो थे, पर हुन पाण खे बचायो ऐं जेकॾहिं हू ईअं न कंदो जेको कम आऊं खेसि हुकुम करियां थी त ज़रूर क़ैद कयो वेंदो ऐं ज़रूर ज़लीलनि ऐं बेइज़्ज़तुनि मां थींदो। ज़ुलेखा जी हीअ जुरत ॾिसी ऐं ॿुधी यूसुफ इल्तिजा कई त ए मुंहिंजा रब, मुंहिंजी असमत बचाए ऐं जंहिं कम ॾांहुं हू मूंखे सॾीनि थियूं उन खां आऊं क़ैद खे वधीक पसंदि थो करियां ऐं जेकॾहिं मूंखे उन्हनि जे मकर ऐं फरेब खां न बचायो त शायदि आऊं उन्हनि ॾांहुं माइल थी पवंदुसि ऐं जाहिलनि ऐं नादाननि मां थी पवंदुसि। बसि संदसि रब संदसि दुआ क़बूल कई ऐं उन खां औरतुनि जा मकर दफ़ा यानी दूर कयाईं। बेशक उहो सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। पोइ बावजूद उन जे जो यूसुफ पाक दामन हुयो, अहिड़े निशाननि ॾिसण खां पोइ बि उन्हनि माण्हुनि खे हीअ ॻाल्हि सम्झ में आई यानी फ़ैसिलो कयाऊं त कुझु वक़्त लाइ हुन यानी यूसुफ खे ज़रूर क़ैद में विझनि